कंडियारो में लाखा रोड वासी ज़ाल मुड़स पारां बासरनि जे मुबैना नाइंसाफ़ियुनि ऐं पुलिस जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते नाइला ख़ासकेली जो चवणु हो त मुंहिंजा माइट असांजी जान जा वेरी बणिजी विया आहिनि। 3 सालनि खां मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस परवेज़ ऐं संदसि माइटनि खे परेशान करे रहिया आहिनि। मुंहिंजे मुड़ुस ऐं माइटनि ते कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। केॾी महिल बि लाखा रोड थाणो ते केॾी महिल बि कराची में केस दाख़िल कराए पिया वञनि त हू मुड़ुस सां गॾु दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। दाहूं करे थकिजी पिया आहियूं पर केर बि ॿुधण ऐं दाह करणु ॿुधण वारो न आहे। नौजवान परवेज़ ख़ासकेली जो चवणु हो त घर वारा माइटनि जो जीअं झंझाल करे छॾियो आहे। बासर एजाज़ सईद वहीद लियाकत मुंहिंजे माइटनि जी ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे। मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल कराए असांखे परेशान कयो पियो वञे। पुलिस असांजी मदद करण बदिरां बासरनि जी वंगारो बणियल आहे। बासरनि जे ज़ुल्मनि खां हू तंग अची विया आहिनि। संदसि ज़िंदगी ख़तरे में आहे। हुननि IG सिंध SSP नौशर फेरोज़ समेत वसवारनि खां मुतालबो कयो त बासरनि ऐं पुलिस जे ज़ुल्मनि खां बचाए साण से इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।